मोहरम के हवाले से मीटिंग थी गुजरी, जैमें सब का पहिरियों एंड इम्पोर्टेंट जो मसलो होंदो आहे उहो अमन अमान के बरक़रार रखण जो। तो उनजे करे असां हर मकतब फ़िक्र के मीटिंग में दावत ॾिनीसीं तो उहे अची शिरकत कनि, पंहिंजो मौक़िफ़ ॾियनि ऐं इंतिज़ामिया उहा चाहे पुलिस हुजे, एडमिनिस्ट्रेशन हुजे या टाउन इंतिज़ामिया हुजे, उन्हनि खुलियल लफ़्ज़नि में दो टोक पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो त इन शहर जी अमन जी फ़िज़ा उहा असां मुश्किल सां बहाल थी आहे, उहा ॿीहर असां उनखे ख़राबु थियण जी बिल्कुलु इजाज़त न ॾींदासीं। वो केर भी माण्हू हुजे, कोई शरारत कंदो, कहिड़े भी मकतब फ़िक्र सां तालुक़ हुजे, उनजे लाइ असां कमेटी ठाही आहे 8 माण्हुनि जी, सभिनी जी कंसेंसस आहे त जेको भी मसलो हूंदो पहिरियां उहा रिव्यू कंदी ऐं सख़्त खां सख़्त एक्शन खयो वेंदो। बाक़ी रही सोशल मीडिया जो यूज़, मां अपील कंदुमि सभिनी खां त इन जो ज़िम्मेदारी सां यूज़ कनि ऐं अगरि अहिड़ी काई शइ ॾिसनि भी था त बग़ैर तस्दीक करण जे उन्हनि ते पाण एक्शन न खणनि, बल्कि इंतिज़ामिया खे आगाह कनि। जिथे मीटिंग इतने टाउन कमेटी हाल में रखियल हुई, यो मुहर्रम उल हराम के हवाले से हुई, जो मुहर्रम जो आशूरो तव्हांखे ख़बर है शुरू थियण वारो है। उन में अल्लाह के फज़लो करम सां तमाम इदारा जंहिंमें हेल्थ थियो, वापडा थी, उनखां पोइ पुलिस जेको सिक्योरिटी इदारो ऐं एसी साहब की सदारत में इजलास थियो ऐं तमाम तक़रीबन मजालिस जा जेका आहिनि उलमा इकराम ऐं इमाम बारगान जा मतलबी सभु तक़रीबन हिते आया आहिनि ऐं असांजे हिते इहो ई फ़ैसिलो थियो आहे त इंशाल्लाह कंहिं बि क़िस्म जी जुलूसनि खे रूट खे क्लियर करायो वेंदो, कंहिं भी क़िस्म जी तकलीफ़ अज़ादारनि खे कोन थींदी, पंहिंजे रूट जेका आहिनि सभु क्लियर हूंदा, सैनिटेशन जो अमलो आहे उहो हाज़िर हूंदो, हेल्थ जी भी फैसिलिटी हूंदी। हुनखां अलावा असांजो पंहिंजो शहर आहे, सभु असांजा पंहिंजा आहिनि, तमामु मकतब फ़िक्र असांजे पंहिंजा आहिनि। शहर जो अमन असां कंहिंखे बि ख़राबु करणु न ॾींदासूं, हीउ मुतफ़िक़ा फ़ैसिलो असांजो सभिनी जो थियो आहे त शहर असांजो, असां कंहिंखे बि अमन ख़राबु करणु कोन ॾींदासूं। साल वांगुरु हींअर बि सिक्योरिटी जो तमामु सख़्तु इक़दामात असांजो SSP साहब, DI साहब जिनजो बिल्कुलु असांखे हुकुम आहे ऐं सिक्योरिटी में असांखे 12 नफ़री मिलंदी, रेंजर्स बि मिलंदी ऐं इंशाल्लाह जेके 10 मुहर्रम जा हूंदा प्रोग्राम हूंदा उन्हनि में सभिनि में सुठे नमूने सां सिक्योरिटी जेको फ़राहम कई वेंदी।